नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई आहे। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। ICC मूजिब साल 2024 में चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी अमरीका ऐं वेस्ट इंडीज़ हवाले हूंदी, जॾहिं 2025 में पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी जूं मैचिस पाकिस्तान जे 3 वॾनि शहरनि में खेॾियूं वेंदियूं। ब्रेकिंग न्यूज़ शेयर करण में नाज़रीन 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई आहे। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। ICC मूजिब साल 2024 में चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी अमरीका ऐं वेस्ट इंडीज़ हवाले हूंदी, जॾहिं 2025 में पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा चयो आहे त चैंपियंस ट्रॉफी जूं मैचिस पाकिस्तान जे 3 वॾनि शहरनि में खेॾियूं वेंदियूं। नाज़रीन अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई आहे। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। ICC मूजिब साल 2024 में चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी अमरीका ऐं वेस्ट इंडीज़ हवाले हूंदी, जॾहिं 2025 में पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। नाज़रीन 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई आहे। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई आहे। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। ICC मूजिब साल 2024 में चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी अमरीका ऐं वेस्ट इंडीज़ हवाले हूंदी, जॾहिं 2025 में पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा चयो आहे त चैंपियंस ट्रॉफी जूं मैचिस पाकिस्तान जे 3 वॾनि शहरनि में खेॾियूं वेंदियूं। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। 29 सालनि खां पोइ पाकिस्तान खे T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिली वई। ICC ईंदड़ 8 इवेंट्स जो ऐलान करे छॾियो आहे। इन बाबति ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे स्पोर्ट्स एनालिस्ट आहिनि शहरयार ख़ालिद। शहरयार 29 सालनि खां पोइ पाकिस्तान T20 वर्ल्ड कप चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। 2025 में पाकिस्तान मेज़बानी जो उनखे एज़ाज़ हासिल हूंदो। अवां छा था सम्झो ICC पारां जेके 8 इवेंट्स जो ऐलान कयो वियो आहे, इन में पाकिस्तान खे मेज़बानी जो जेको एज़ाज़ मिलंदो, इन फ़ैसिले खे अवां कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुल, पाकिस्तान क्रिकेट जे लाइ वॾो फ़ैसिलो आहे। छो त पाकिस्तान केतिरनि ई सालनि खां पाकिस्तान खे कंहिं बि टूर्नामेंट जी मेज़बानी जेका न मिली हुई, ख़ासि तौर ते ICC इवेंट जी 2011 जे वर्ल्ड कप में पाकिस्तान खे जॉइंट होस्ट थियणो हो, पर पाकिस्तान जे अंदरि जेको श्रीलंकन टीम ते हमलो थियो उनजे करे पाकिस्तान पंहिंजी मेज़बानी हथ ॾेई वेठो। उनजे अलावा ॿुधाईंदो हलां त इन टूर्नामेंट जी मेज़बानी सां हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा थींदी आहे जेको असां हर 2-3 महीने खे हिकिड़ी टीम खे राज़ी करे पाकिस्तान वठी ईंदा आहियूं ऐं हुन में बि सख़्तु सिक्योरिटी हूंदियूं आहिनि। जॾहिं हिकिड़ो वॾो टूर्नामेंट पाकिस्तान में थींदो त हुनजे थींदो सभु वॾियूं टीमूं हिकिड़े टूर्नामेंट खेॾण लाइ पाकिस्तान ईंदियूं, त हिकिड़े टाइम में ई पाकिस्तान ते जेके ख़दशात आहिनि सभिनी टीमनि जा उहे ख़तमु थी सघनि था। ॿी ॻाल्हि आहे त ICC सिर्फ़ु 2025 खां उनजे अलावा 8 टूर्नामेंट जे स्केड्यूल ते न बल्कि हुननि जे मेज़बाननि जो ऐलान कयो आहे। 2024 जो T20 वर्ल्ड कप आहे उहो वेस्ट इंडीज़ ऐं अमेरिका में थींदो। 2025 जी चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में थींदी। 2026 जो T20 वर्ल्ड कप इंडिया ऐं श्रीलंका होस्ट कंदो। 2027 जे वर्ल्ड कप जेको आहे ज़िम्बाब्वे, साउथ अफ्रीका ऐं नामीबिया में थींदो। 2028 में ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड T20 वर्ल्ड कप होस्ट कंदो। 2029 जो वर्ल्ड कप जेको आहे उहो इंडिया होस्ट कंदो ऐं 2030 में इंग्लैंड, आयरलैंड ऐं स्कॉटलैंड जो जेको मुल्क हूंदा उहे T20 वर्ल्ड कप होस्ट कंदा। 31 में इंडिया ऐं बांग्लादेश 50 ओवर वर्ल्ड कप खे होस्ट कंदा। त इन्हनि 8 टूर्नामेंटनि जो जेको ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान 2025 में चैंपियंस ट्रॉफी खे होस्ट कंदो आहे। पाकिस्तान जेको हूंदो हुनमें डिफेंडिंग चैंपियन में हूंदो। लास्ट जेका चैंपियन ट्रॉफी थी 2017 खां यादि ॿुधो में पाकिस्तान भारत खे शिकस्त ॾेई करे चैंपियन थियो। पाकिस्तान क्रिकेट जे लाइ वॾी ख़बर आहे।
अच्छा शहरियार इन हवाले सां ॿुधाइजो त ICC जो जेको फ़ैसिलो आहे इन में PCB एज़ अ होल एज़ अ इदारो तव्हां कीअं ॾिसो था? छा PCB जा इहे एफर्ट्स आहिनि असांजी क्रिकेट बहितर थी आहे, दुनिया में असांजो इमेज बिल्ड थियो आहे, त हिन फ़ैसिले खे तव्हां इन कॉन्टेक्स्ट में ॾिसो पिया या पोइ हिन फ़ैसिले जा के ॿिया सबब थी सघनि था? ॾिसो रमीज़ दादा जॾहिं आयो आहे उहा इन ॻाल्हि ते फोकस थो करे त तव्हां सुठी क्रिकेट खेॾियो ऐं तव्हांजे मुल्क में टीमूं शुरूआत थी वेंदियूं, पर आउं इन ॻाल्हि खां एग्री नथो कयां त तव्हांजे मुल्क जी जेको सिक्योरिटी कंडीशन हूंदी आहे न हुन सां तव्हांजी क्रिकेटिंग तव्हांजी हुनजो परफॉर्मेंस जो तालुक न हूंदो आहे। 2009 में तव्हां ॾिसो जेॾी महिल पाकिस्तान वर्ल्ड कप खटियो हुयो इंग्लैंड में, त उन खां पोइ छा टीमूं पाकिस्तान अचणु शुरू थी वियूं? हींअर त पाकिस्तान चैंपियन न आहे थियो, त इन ॻाल्हि खे इन खां जोड़ण त असांजो जेको तव्हां सुठी क्रिकेट खेॾंदव त तव्हांजे मुल्क में टीमूं अचणु शुरू थी वेंदियूं। आउं नथो सम्झां त हिन में जेका आहे सचाई आहे या इहे रिलेटेबल ॻाल्हियूं आहिनि। ॿी अहम ॻाल्हि इहा त हाणे रमीज़ राजा या इन्हनि जो एतिरो क्रेडिट कोन्हे जेको पर्सनल फंडर इहो कमु शुरू थियो आहे अजम सेठी जे टेन्योर खां। जॾहिं हुन पाकिस्तान पहिरीं PSL कराई, हुन खां पोइ PSL पाकिस्तान में कराई, त उन तौर खां वठी टीमुनि जो ट्रस्ट बिल्ड शुरू थियनि थियो ऐं जीअं 4-5 साल पिया आहिनि हिन 2025 में। अगरि सिक्योरिटी कंडीशन बिगड़जे थी त थी सघे थो पाकिस्तान खां इहो वापसि हलियो वञे। शहरियार वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़िर शहरियार ख़ालिद स्पोर्ट्स एंकर पर्सन असां सां टेलीफोन लाइन ते गॾु हुया अहम फ़ैसिले जे हवाले सां। उन्हनि पंहिंजो तजियो ॾिनो ICC साल 2024 में चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी जे हवाले सां अमरीका जॾहिं वेस्ट इंडीज़ हवाले हूंदी ऐं 2025 में पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो।